वीअर जीअं त झुंगार न्यूज़ सां गॾु मां आहियां माशूक अली भुट्टो। व्यूअर्स तव्हांखां ॿुधाईंदा हलूं त 15 डिसंबर ते सेशन कोर्ट बार में इलेक्शन रखियल हुई ऐं सुबुह खां वठी वोटिंग पुरअमन तरीक़े सां हली रही हुई। जीअं ई असां वोटिंग जी रिज़ल्ट मालूम करण लाइ सेशन कोर्ट बार में पहुतासीं त ख़बर पई त इलेक्शन डिज़ॉल्व थी वई आहे ऐं इलेक्शन जो बाइकाट कयो वियो आहे। हिन वक़्तु असां सां मौजूदु आहिनि अकबर अली डहर साहब, जेके हाई कोर्ट जा एडवोकेट आहिनि, जेके सदारत जा उम्मीदवार हुआ सदारत जी सीट जा। साईं खां पुछंदासीं त साईं आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि थी जो इलेक्शन डिज़ॉल्व थी वई। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुबुह को 9 बजे खां असांजी वोटिंग जो सिलसिलो शुरू थियो ऐं सुहिणे नमूने सां पुरनम खिल भोग मज़ाक सां पर हलियो आस्ते सुरस रफ़्तार सां हलियो। जीअं मानी जो वक़फ़ो थियो कलाक जो, पर इन खां अॻु में असांजे वकील दोस्त पैनल वारनि जो थोरो मुंहुं लथल हुयो। पोइ ख़बर न आहे छाजे करे। जीअं मां अंदरि टपियुसि इन सिलसिले में त जीअं अर्ज़ु कयूं साईं खे अली अदर तुंहिंजे साहिब खे, साईं वक़फ़ो माण्हू वधायो या थोरो रफ़्तार खे तेज़ कयो त जीअं पोइ ते कतार लॻल आहे, जीअं दोस्तनि खे तकलीफ़ थी थिए पई। मां अञा मसो ते बीठुसि त ईअं दर खोलियुमि त 100 सवा वकील अंदरि काहे पिया, 100 सवा अंदरि वकील काहे पिया। उन में असांजे वकील दोस्त पैनल जा छोकिरा 3 जेके रते दिलि सां वास्तो रखनि पिया, उन अचे असांजे अलीअ त तुंहिंजे सां मिसबिहेव कयो, उनखे घटि ॻाल्हायो, मजबूरन हुनखे हिकु लफ़्ज़ चवणा पिया त पुलिस खे कॉल कयो, त बदबी थी वई आहे। त तव्हांखे मजबूरन हुननि बॉक्स खणी कमरे में रखिया वञी। कमरे रखण खां पोइ ईअं कंदे वरी जेको आहे सो असांजो सोलंकी पहुतो अचे, अतर सोलंकी साहिबु पहुतो अचे ऐं अज़हर साहिबु ॿाहिरि निकिरी विया। उनखां पोइ असांजो वरी इनायत मोरियो साहिबु आयो, असां रफ़ीक दास दोस्त हुयो, इन सां ॿई सपोर्टर मुंहिंजा ॿई पहुता अचे। उन में बतो ॻाल्हि में तूता छा थी वई त उन ते असांजे अतर सोलंकी साहिबु, असांजे इनायत मोरियो साहिबु जेको हिन खां सीनियर बि आहे, सुप्रीम कोर्ट जो वकील बि आहे ऐं सुप्रीम कोर्ट जो उहिदेदार बि 3-4 बार रही चुको आहे, उनखे हथु खणी चयईं त तूं शरारत थो करें पियो। हालांकि हीउ जूनियर आहे, हू सीनियर आहे, सीनियर खे ईअं लफ़्ज़ न चवणा त तूं शरारत थो करे पियो। वेठा रहियासीं, शाणी साहिबु आयो, ॿिया दोस्त साईं भले इलेक्शन कराए, पर घुरायो अथसि कैंडिडेट खे त ॿीहर कमु सिलसिलो हले, पर उनखे न घुराए सघिया। की मां वेठो आहियां, मां साईं तव्हां न थींदो, पाण अचे, हीउ जो मसइलो थी वियो आहे। सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता जो हिन इहे लफ़्ज़ सुबुह बि इस्तेमालु कया हुआ त मां जहिड़े लाइ तयारु थी आहियां ऐं उते बि चई मां तयारु थी आहियां। बहरहाल अला साईं हयाती ॾेसि, ईअं न चवणु खपे, वकील आहियूं, पढ़ियल लिखियल वकील आहियूं, सुठे मुआशिरे सां वास्तो असांजो। ऐं उनखां पोइ तव्हांखे इन किरी असां पजे ताईं वेठा रहियासीं ऐं हीअ बंदि पैदा थी वई ऐं हिन खां पोइ हीअ बाइकाट थी वियो, इलेक्शन मिली ऐं इलेक्शन न थी सघी। मां सम्झां थो त हाणे इलेक्शन थियणो सिंध बार काउंसिल खपे ऐं सिंध बार काउंसिल कराए ऐं पंहिंजी निगरानी में कराए, जज निगरानी में कराए। उहे केतिरा जेको आहे वकील वोट जो हक़ु जेको आहे हासिलु करे रहिया हुया या केतिरा वोट उन वक़्त ताईं जेको आहे सो कास्ट थी चुका हुया? सर मां खे जेको अंदाज़ो आहे 350 खनि तक़रीबन कास्ट थी चुका ऐं 100 खां 150 वकील अञा ॿाहिरि लाइन में बीठो। हूअं त दोस्त अलाए किथां किथां कही आया ऐं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांखे वोट ॾियण आया वीचारा, ॾाढो कतारुनि में बीठा। उन लाइ बि मां उन्हनि दोस्तनि खां माज़रत थो घुरां जो वीचारा कलाक या कलाक बीठा वीचारा ऐं असांखे सपोर्ट करण लाइ मूंखे या कंहिंखे, पर आया त सही न वोट ॾियण, इहा उन्हनि जी वॾी महिरबानी आहे। पर कथी इहा थी त शरारत माण्हुनि जे करे इहा इलेक्शन न थी सघी। न्यूज़ पेपर में तव्हां इहो बयानु पिणु ॾिनो आहे त सिंध दोस्त पैनल जे जेको आहे सो इन्हनि जेको आहे सो इहो कयो आहे इलेक्शन जे हवाले सां, तव्हां जेको ख़बर अॼु अख़बार ते छपी आहे, इन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? पर सिंध दोस्त न कयो आहे, पर इहो ग़लतीअ में छपिजी वियो आहे। इहो आहे वकील दोस्त पैनल, उन्हनि कयो आहे। सिंध दोस्त पैनल त असां सां गॾु हुया, त उहो त चल पिया इलेक्शन थिए ऐं हू चाहिनि पर पोइ उन में थिए खणो ऐं केरु बि खटे। बाबू साहिब जो त मां 2 टे दफ़ा हाराए चुको आहियां ऐं मां खटी बि आहे, मुंहिंजे लाइ ख़ैरु आहे। जेको अचे दोस्त ख़ुशी आहे, तूं खटे केरु बि खटे, सुठी ॻाल्हि, इलेक्शन थिए थी, बहितर थियणु खपे। पर हुन दोस्तनि खे जीअं ख़बर पई त जेको आहे सो न असां हारायूं था त पोइ यार जेको आहे सो वठि पकड़ थी वई
ऐं ग़लतीअ में वाक़ई हुन जी ग़लती आहे, मुंहिंजी न आहे, त हुननि इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। एक्चुअली आहे वकील दोस्त पैनल, इहा सॼी जेकी आहे थी आहे फिरी आहे वकील दोस्त पैनल वारनि शुरू कई आहे, न की असांजे हुन सिंध दोस्त वारनि कई आहे, इहा वकील दोस्त पैनल वारनि ई कई आहे। साईं अॻिते तव्हांजो सिंध बार काउंसिल जेका इलेक्शन जेका मुलतवी थी वई आहे, डिज़ॉल्व थी वई आहे, इन जो अॻिते जेको आहे सो राय अमल तव्हांजो छा हूंदो, या छा उहा इलेक्शन कुझु टाइम खां पोइ थींदी, छा जिते पोल तव्हां छॾियो वियो आहे 350 वोट कास्ट थी चुका आहिनि तव्हांजे बतौल, त इहे जेको आहे हितां इलेक्शन शुरू थींदी या वराए नए सिरे इलेक्शन थींदी? पए त हाणे नए सिर पवे, नई वरी जेको आहे सो शेड्यूल ॾियनि, पोइ नवां दोस्त बीहनि, वरी ॿीहर वर्क कनि, पोइ अचे इलेक्शन थिए जेको थियो, भले साल न कनि, मां जनरल खे वेठो आहियां सिटिंग, साल रहिजी थो, बहरहाल थियणु खपे, पर हाणे नए सिर थियणु खपे, नए सिर फॉर्म भरजणु खपनि, नई बॉडी अचे या साॻी बॉडी अचे, पर पुरअमन सां थिए, सुठी तरह थिए। ही बाक़ी रनिंग करण सां, गारियूं ॾियण सां या घटि वधि करण सां मां सां कुझु कोन्ह थींदो। इहो तासुरु अञा आम माण्हू ॾे ग़लति वेंदो, त तव्हां वकील जा हालात अहिड़ा लॻा पिया त असांखे इंसाफ़ कहिड़ो वठींदा। साईं तव्हां असांजे व्यूअर्स खे को पैगाम ॾियणु चाहींदा? सलमार जी इहो कंदुसि त असां पाण में वकील भाइ रहियूं, असांजी पाण में ॿधी आहे, पर कुझु जेके पाण खे सम्झनि था त असां सभु कुझु आहियूं, ईअं नाहे। वकील जी हिन कारे कोट जी वॾी इज़त ऐं रेस्पेक्ट आहे, मान आहे, पर पोइ जेको इन शइ खे रखे, ऐं उमेदु कयूं था त इनशाअल्लाह इलेक्शन ॿीहर थींदी। ऐं जीअं बीठा, मुंहिंजो उमेदु हाणे बीहण जो कोन्हे को शौक़ु, छो हीअ हालात ॾिसी करे मां शायदि मां त न बीहां, ऐं पक बि मां त न बीहां, पर जेके बि दोस्त बीठा इनशाअल्लाह असांजी पार्टीअ बीठा उनखे सपोर्ट कंदासीं, अहिड़ी ॻाल्हि कान्हे, सपोर्ट कंदासीं ऐं इनशाअल्लाह खटंदासीं। इलेक्शन थींदी हाणे ॿीहर जे थी, अलाह जो हबीब कंदो, अमन सां, सुकून सां ऐं प्यार मुहबत सां थींदी। मां उन सभिनी दोस्तनि खां माफ़ी थो वठां जो पंहिंजो क़ीमती वोट करे असां आया, पर वोट कास्ट न करे सघिया, पर जंहिं बि वोट कास्ट कयो असां उनजा बि थुक अदा था कयूं, उनजी बि वॾी महिरबानी आहे, उनजा वॾा असांजा एहसान आहिनि जो पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां वटि वोट ॾियणु आया। मां उनजो वधीक शुक्रगुज़ार आहियां सभिनी मुकला जो, सभिनी भाइरनि जो, ऐं तव्हां सहाफ़ियुनि जो बि वॾो शुक्रगुज़ार आहे जो तव्हां बि पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे इलेक्शन में अचो था ऐं असांखे मान ॾियो था, ऐं असांजो फ़र्ज़ु आहे त असां बि तव्हांखे इज़त रेस्पेक्ट ॾियूं ऐं ॾियणो खपे जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असांजे इलेक्शन में अचो था। इहा बि तव्हां सभिनी सहाफ़ियुनि जी वॾी महिरबानी आहे। जीअं त व्यूअर्स तव्हां अली अकबर डर साहिब जिन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, त साईं जन जो चवणु इहो आहे त बाशऊर वकील आहियूं, असांखे जेको आहे सो पुरअमन तरीक़े सां ऐं प्यार ऐं मोहबत सां इलेक्शन जेको आहे सो करणु घुरिजे। खटणु हाराइणु मुक़दर जो कमु आहे, ऐं जेका हीअ इलेक्शन डिज़ॉल्व थी आहे, साईं जन जो इहो पिणु चवणु आहे त जेको फ़ैसिलो सिंध बार काउंसिल जो हूंदो उहो असांखे मंज़ूरु हूंदो, ऐं इंशाअल्लाह ताला इलेक्शन ॿीहर थींदी। माशूक़ अली भुट्टो खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।